केनालनि जे मामले ते कंहिंखे सियासत न करणु घुरिजे। केनालनि जो मामलो हल करण लाइ पार्लियामेंट ऐं सीसीआई जो कोरम मौजूद आहे। आइन में समूरियूं शयूं लिखियल आहिनि। पंजाब जी सीनियर वज़ीर मरियम मलिक सेठी प्रेस कॉन्फ्रेंस चवे थी गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल में केनालनि जो मामलो हल थी सघे थो। कंहिंजे केनाल जो न पाणी चोरी थियो आहे ऐं न ई थींदो। सिंध ऐं पंजाब जो पंहिंजे पंहिंजे हिसे जो पाणी आहे। केनालनि जो मामलो सूबाई आहे। सभिनी खे ज़िम्मेवारी जो मुसाहिरो करणो पवंदो। समूरनि सियासी तंज़ीमनि खे केनालनि जे मामले ते संजीदगी जो मुसाहिरो करणु घुरिजे। पीपल्स पार्टी जहिड़ी तरह कालाबाग डैम मनसूबे खे रद्द कयो, अहिड़े नमूने तकरारी केनालनि वारो मनसूबो रद्द कराईंदासीं। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी 4 अप्रैल पारे जलसे में केनालनि जी मुखालिफ़त कई ऐं वज़ीर आज़म खां मनसूबो वापसि वठण जो मुतालबो कयो। बिलावल भुट्टो ज़रदारी जे पॉलिटिकल सेक्रेटरी ऐं एमपी जमील सुमरे जी प्रेस कॉन्फ्रेंस चवे थो पंजाब हुकूमत बिना जवाज़ केनालनि जे मामले ते विच में पई आहे। जिन वज़ीरनि खे पाणी जे मामले ऐं सिंध जे माण्हुनि जे जज़्बनि जी ॼाण नाहे उहे अहिड़ा बयान ॾेई रहिया आहिनि। अहिड़नि बयाननि सां सूबनि विच वधंदा। जेकॾहिं सूबनि विच में नफ़रतूं पैदा थियूं त उन जो नुक़सान वफ़ाक़ ऐं हुकूमत खे थींदो। सिंधु दरिया मां केनाल कढण वारे मनसूबे ख़िलाफ़ जेयूआई जो पुलनि ते एहतिजाजी धरणनि जो सॾु सखर बैराज कुडू बैराज लाड़काणो खैरपुर पुल। छठे में दोला दरिया खान पुल ते धरणा। कुडू बैराजी लाड़काणो खैरपुर पुल ते धरणनि में मौलाना राशिद महमूद सुमरो शरीक धरणनि सबब समूरा रस्ता बंद थी विया। सिंधु दरिया जे पाणी ते धाड़ो नामंज़ूर ऐं केनाल समूरा नामंज़ूर जा नारा। रुस्तम में जेयूआई कारकुननि जी रैली। दड़ो में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि जो सिंधुअ ते धाड़े ख़िलाफ़ न्यारी पुल खां मीरपुर बठोरो ताईं 12 किलोमीटर पैदल मार्च। गोपचाणी में सियासी समाजी अखबारनि जो 1 किलोमीटर पैदल मार्च ऐं मुशाइरो। काज़ी अहमद में रैली कढी धरणो है पियो। ठुल में क़ौमी अवामी तहरीक जो 1 किलोमीटर पैदल मार्च। कंबर फरीदाबाद कंडियारो ठिकराटो में सियासी समाजी तंज़ीमनि ऐं शहरनि जो एहतजाज। बुलड़ी शाह करीम डिगड़ी उस्मान शाह खुदरो मटियारी सिजावल बाटे कड़ियों खबर में भी रैलियूं ऐं मुशाइरा। राशिद महमूद सुमरो जो चवणु आहे त सिंध जे पाणी ते कब्ज़ो कंहिं बि सूरत में क़बूल न थींदो। वफ़ाक़ सिंध दुश्मन रिथाऊं फौरी तौर ते ख़तमु करे। हुकुमरान होॾता न लथा त पंजाब जा रस्ता बंदि कया वेंदा। आवाम के बजट में वधिक खुशखबरियूं मिलंदियूं। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ जो चवणु आहे त मुल्क जी हालत खंड जहिड़ी हुई जंहिं ते असां इमारत अॾण जी कोशिश कई। शहबाज शरीफ़ कॾहिं IMF त कॾहिं चीन ऐं सऊदी अरब ईंदो रहंदो हो। राति जो सुम्हंदा हुआसीं त डपु थींदो हो त IMF असांजी आंगुर पकड़ंदो या न। सुचमा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारर जो चवणु आहे त अवामी हिमायत सां दुरुस्त ऐं ॾुखिया फ़ैसिला कया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सियासत न रियासत खे बचायो आहे। अफगान जे मामले ते PTI बाबेला छोपई करे। KP जे गवर्नर फैसल करीम कुंडी जो चवणु आहे त अफ़रातफ़री पखेड़ण PTI जो हथियार आहे। PTI पाण दहशतगर्दनि सां मुफ़ाहम जे नाले ते हथ मिलायो। हाणे PTI वफ़ाक़ ते इल्ज़ाम लॻाए रही आहे। अली अमीन गंडापुर इल्ज़ामनि ज़रिए पंहिंजी नाकामी लिकाए नथो सघे। सरकारी हज स्कीम तहत 90,000 पांधेड़ा हज की सादत हासिल कंदा। हज पांधेड़नि के वैक्सीनेशन ऐं ट्रेनिंग एक ही वक्त ॾिनी वेंदी। हज पांधेड़नि की ट्रेनिंग रमज़ान में शुरू कई हुई। ट्रेनिंग जो ॿियो मरहलो 8 अप्रैल का शुरू थींदो। मज़हबी मामलनि बाबत वफ़ाक़ी वज़ीर सरदार मोहम्मद यूसुफ की प्रेस कॉन्फ्रेंस। चवे तो खांगी हज के हवाले से वज़ीर आज़म कमेटी जोड़ी है। कमेटी 3 ॾींहनि में रिपोर्ट पेश कंदी। उमरकोट के कौमी तक ते 220 पोलिंग स्टेशन हसास ऐं 62 इंतहाई हसास करार। हसास इंतहाई हसास करार ॾिनल पोलिंग स्टेशन ते सिक्योरिटी सख़्त करे पुलिस सां गॾु रेंजर्स ऐं पाक फौज जा जवान मुक़रर करण जो फ़ैसिलो।
कौमी तख्ते सिमी चूंड लाइ 494 पोलिंग स्टेशन कायम कई वयूं। पोलिंग 17 अप्रैल ते थींदी। पीपल्स पार्टी एमएनए नफ़ाब यूसुफ टालपुर जे लाडाणे खां पोइ ख़ाली थियल सीट ते पीपल्स पार्टी उम्मीदवार सबा टालपुर ऐं गडियल जमातुनि जो उम्मीदवार लाल माली ऐं टीएलपी जो उमर चांसरन थी चूंड विढ़ंदा। मुख़्तलिफ़ शहरनि में झड़नि जे वाक़िअनि में 15 ॼणा ज़ख़्मी। ठुल में बंगराणी सोलंकी बिरादरी जी बिंदरेन विझेड़ो लठूं ऐं सरोटा कुआड़ियूं लॻण सबबि 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया। दड़ो बेजो सिमनाल स्टाफ ते खाड़क बिरादरी जी बिंदरेन में मामूली ॻाल्हि झेड़ो लठूं ऐं कुआड़ियूं लॻण सबबि 4 ॼणा ज़ख़्मी। हयात पिताफी वेझो ॻोठ गुल मोहम्मद बोस्तार में पसंद जे परणे तां झेड़े दौरान फारिक में 3 ॼणा ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। केतिरो बरसां हिर कॉलोनी में चइन घरनि खे बाहि लतल सड़ी रख चुल्ह मां चणियूं गुथण सबबि चइन पौरतुनि जे घरनि में पियल सामान सड़ी पियो। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण ते बाहि ते साबितो आंदो। कुनरी भरिसां भील कॉलोनी में बाहि लॻण सबबि पौरे जे घर जो सामान सड़ी पियो। फायर ब्रिगेड अमले ॻोठाणनि पहुची बाहि ते साबितो आंदो।